नबीसर रोड में जिस्कम आरएसर पारां नबीसर रोड में एहतजाजी मुज़ाहिरो रैली धरणो हयो वियो। मासूम फातिमा शहीद जान मोहम्मद महर अजमल सावंत ऐं ॿियनि जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त असां सिंधी माण्हुनि खे हर रोज़ लाशुनि जा तोहफ़ा ॾिना पिया वञनि। बेदर्दी सां मासूम फातिमा फरडू खे क़त्ल कयो वियो, जंहिं ॾींहुं सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था हुन सखर जे बहादुर ऐं सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे सरेआम गोलियूं हणी क़त्ल कंदड़ जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। अजमल सावंत जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सिंधी माण्हुनि जा बेगुनाह खून कंदड़ आज़ाद घुमी रहिया आहिनि। जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सॼी सिंध मां इंसाफ़ कयो वञे, न त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।